अस्सलाम वालेकुम। जीअं त मुंहिंजो नालो डॉक्टर सहर आफ्ताब नाइच आहे ऐं मुंहिंजे ख़िलाफ़ु कल्ह खां वठी सोशल मीडिया ते जेका प्रोपागेंडा हले थी, मां उन बाबति कुझु हक़ाइक़ ॿुधाइणु चाहियां थी। मुंहिंजो दरअसल अकाउंट अल हबीब बैंक में खुलियल हुयो ऐं मुंहिंजे जेका न मोबाइल में एप्लीकेशन जेका आहे न उहा एक्टिवेट न पई थिए ऐं ATM कार्ड बि मुंहिंजो एक्टिवेट न हुयो। त मूं जेको आहे बैंक मैनेजर खे कॉल कई ऐं उन्हनि खे ॿुधायो त यानी मुंहिंजो ATM ऐं एप्लीकेशन जेका आहे न उहे एक्टिवेट न आहिनि। त पोइ उन्हनि मूंखे चयो त तव्हांजी अस्पताल ऐं असांजी जेको आहे न बैंक क़रीब आहिनि, त मां कंहिंखे मोकिले करे तव्हांखे जेको आहे न एक्टिवेट कराए ॾियां थो। पोइ उन खां बाद कुझु देरि खां बाद जेको आहे न हिकिड़ो माण्हू आयो बैंक मां, हुन पंहिंजो तारुफ़ करायईं त मुंहिंजो नालो मुर्तज़ा आहे ऐं मां मैनेजर आहियां। पोइ हुन जेको आहे मूंखां जेके आहिनि न इहे फिंगर प्रिंट्स वरिता। फिंगर प्रिंट्स वठण खां पोइ जेको आहे हुन चवनि अथसि मूंखे चयईं त मैडम तव्हां जेको आहे न पंहिंजो मोबाइल ऐं ATM कार्ड जेको आहे न उहो मूंखे ॾेई छॾियो त मां बैंक वञी करे जेको आहे न एक्टिवेट तव्हांखे करे ॾियां। त ठीकु आहे, मूं हुनखे मोबाइल ऐं ATM कार्ड ॾेई छॾियो। ATM कार्ड ॾियण खां पोइ चवनि अथसि हू हलियो वियो बैंक खां पोइ जेको आहे उते हुन वञी करे मुंहिंजे मोबाइल मां सॼी डेटा जेका आहे हुन कढे वरिती। उनखां अलावा जेतिरा बि वॉइस मैसेज हुया ऐं जेतिरी बि यानी चैट हुई ऐं उनखां अलावा जेका आहे मुंहिंजे WhatsApp जी लिंक बि हुन चोरी करे वरिती ऐं मुंहिंजा पैसा बि हुन जेके आहिनि न चोरी कया। हुन जेके पैसा आहिनि न कुझु पैसा पाण ॾे जेके आहिनि न ट्रांसफ़र कया अथसि, कुझु जेके आहिनि न कुझु पैसा जेके आहिनि न हुन शाहिद अली ऐं कुझु महताब अली ऐं मोहम्मद फैज़ान ऐं SSD इलेक्ट्रॉनिक्स ऐं उनखां अलावा अमर शहीद ॾेहरकी इन्हनि ॾे ट्रांसफ़र कया पैसा। ऐं इन खां अलावा जेको आहे जॾहिं मूं बैलेंस चेक करण जे लाइ एप्लीकेशन ऑन कई त एप्लीकेशन जो पासवर्ड न पियो लॻे। मां कोशिशि कई। पोइ उनखां बाद मां पंहिंजे अस्पताल जो डिस्पेंसर खे मोकिलियो त मां चयोमांसि तव्हां वञो अदा खां पुछी अचो। मां चयोमांसि चवनि अथसि हीअ एप्लीकेशन नथी हले। त चवनि अथसि छा मसइलो आहे न। त पोइ जॾहिं डिस्पेंसर वियो त पोइ जेको आहे न डिस्पेंसर जॾहिं वियो त हुनखे ॿुधायईं त वरी हुननि मूं ॾे कॉल करे मूंसां इलाही बदतमीज़ी सां हुन ॻाल्हायो मुर्तज़ा। पोइ उनखां बाद हुन कॉल कटे छॾी। कॉल कटण खां पोइ मूं पंहिंजे बाबा खे सभु कुझु ॿुधायो त जेको आहे न मुंहिंजी एप्लीकेशन नथी हले ऐं कार्ड बि मूं चेक कयो त कार्ड बि मुंहिंजो डीएक्टिवेट हुयो। पोइ उनखां बाद मुंहिंजा बाबा आया बैंक में। पोइ उन्हनि जेको आहे कंप्लेंट कई उनजे ख़िलाफ़ु। पोइ एरिया मैनेजर हुनजी ट्रांसफ़र करे छॾी सखर खां पोइ जेको आहे न हीअ असांजी अस्पताल में यानी ईंदो रहियो ऐं उते जेको आहे न गंदगार ॾेई करे हलियो वेंदो हुयो। पोइ उनखां बाद जेको आहे चवनि अथसि मूं वटि जेके आहिनि न ॿ, हिकु मासी हिकु जेका आहे न छोकिरी बीठल आहे माई आहे, उहा बि स्टाफ आहे। ॿई जेके आहिनि बेवा आहिनि, 10-15 हज़ार पघार ते बीठल आहिनि। उहे बि वेचारियूं ग़रीब आहिनि। ठीकु आहे, इन सां अगरि को मसइलो थियो आहे त तव्हां पाण सोचो त उहे ग़रीब माण्हू उहे एतिरो क़दम खणी सघनि था। ऐं जंहिंखां कल्ह जेको इंटरव्यू वरितो अथनि त उहा जेका आहे उन वेचारी जो ख़ुदि पंहिंजो जेको वज़न आहे उहो 10 किलो आहे। त उहा 10 किलो वारी कीअं कंदी। मूंखे का ख़बर कोन्हे त हीअ जेको आहे कॾहिं कराची मां आयो आहे, लाहौर मां आयो आहे, छा आहे छा न आहे, मूंखे का ख़बर कोन्हे। मूं वटि जेको डिस्पेंसर बीठल आहे जंहिंजो नालो काशिफ़ मलिक आहे, हुन मूंखे चयो त अदी मूंखे जेको आहे न 2 कलाक जे लाइ न छुटी खपे, मुंहिंजो दोस्त आयल आहे कराची मां। मां चयो ठीकु आहे अदा। मां चयुमि थोरो जल्दी वापसि अचिजो। हुन चयो ठीकु आहे अदी। उनखां बाद जेको आहे न उहो काशिफ़ मलिक 2 कलाकनि खां बाद वापसि आयो। उनखां अलावा जेको आहे चवंदो अथसि मां जेका आहे न आला अमलदारनि खां गुज़ारिश करणु चाहियां थी। एसपी मीरपुर मथेलो
SP घोटकी ऐं DIG सखर IG सिंध खे गुज़ारिश कयां थी त शफ़ाफ़ तरीक़े सां इंक्वायरी कनि ऐं उनखां अलावा जेके बि यानी इन मामले में मुआलिस आहिनि त उन्हनि खे यानी सख़्त खां सख़्तु सज़ा ॾिनी वञे। ऐं इन खां अलावा जेका FIR कटाई वई आहे उहा बिना सोचे सम्झे कटाई वई आहे। हिकु डॉक्टर जो पेशो आहे पंहिंजे मरीज़ खे बचाइण ऐं अल्हम्दुलिल्लाह पूरे डिस्ट्रिक्ट घोटकी खे ख़बर आहे मुंहिंजी नेचर जे बारे में, मुंहिंजे बारे में, मुंहिंजे पेशेंट सां मुंहिंजो बिहेवियर कीअं आहे, मुंहिंजो उन्हनि जे अटेंडेंट सां, रिलेटिव्स सां, फ्रेंड्स सां, सभिनि सां मुंहिंजो कंहिं सां कॾहिं बि ताईं झगड़ो तक बि न आहे थियो। ऐं मुंहिंजी जेको आहे न अपील आहे ऐं इन खां अलावा FIA में मूं ऑलरेडी जेको आहे न एप्लीकेशन ॾेई छॾी हुई, छाकाणि त ही मुर्तज़ा जेको आहे अलॻि अलॻि नंबरनि तां मूंखे जेको आहे न कालू कंदो हो, तंग कंदो हो, हिरासा कंदो हो। इन खां अलावा जेका आहे न असां स्टेटमेंट इहे जेके मां तव्हांखे ॿुधाया त पैसा जेके ट्रांसफ़र थिया आहिनि हिननि माण्हुनि ॾे ऐं उनखां अलावा जेको आहे न इहे असां स्टेटमेंट कढायो आहे उन्ही में बाक़ाइदे आहिनि पिया।